भरसां ॻोठ खोड़बियूं में हमज़ा उमराणी ऐं ॿियनि पारां मच कचहरी कोठाई वई, जॾहिं त मच कचहरीअ में अदीबनि, सुगड़नि, शाइरनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ियनि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में गुजारतुनि जे मुक़ाबलनि सां गॾोगॾु गीत बि ॻाया विया। चेलार टाउन चेयरमैन प्रदीप महराज ॻाल्हाईंदे चयो त सिंध समूरी सोन आहे, सिंधी टोपी अजरक असां सिंधियुनि जो शान आहे। शाइर भारोमल आमराणी ॻाल्हाईंदे चयो त मीडिया पारां मुनक़िद कयल प्रोग्रामनि जी हू आजियां कनि था। मच कचहरीअ में अमीर अली पंहिंजे शाइरी ऐं ख़ालिद नोड़ियो शाह साहब जी वाई बि ॿुधाई। जॾहिं त प्रोग्राम जे आख़िर में बिलावल फ़कीर जमालो गायो, जिते चेलार ऐं भर पासे जा माण्हू झूमंदा रहिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।